इहो हाल थी वियो आहे छोकिरियुनि जो छोकिरनि जो वॾनि जो नंढड़नि जो। जेकॾहिं निमाज़ जे टाइम ते ड्रामो अची वियो त पोइ सलाह कबी त थोड़ी या अॻु में पढ़ूं या भला पोइ पढ़ंदासीं, किस्त न रहिजे। इहो सच आहे या न? ऐं मुसलमान समझी बि थो छाजी किस्त अचे थो, ड्रामे जी माना छा आहे? समझी भी थो त ड्रामे जी किस्त आ। ड्रामो चइबो छा के आ? कावड़ में चइबा ओए घणो ड्रामो न कर, छा थी माना? तमाशो न कर, नकल न कर। ऐं अज़ीज़ाने मन असां मुसलमाननि जो इहो हाल आ, पर उन जे बावजूद भी चेहरनि ॾे निहार त अञा भी नूर आहे या कोन्हे। कसम ते खुदा जो ईमानदारी सां जवाब ॾे। अंबिया जे उम्मतुनि ॾे निहार, जन बेफरमानियूं कयूं उन्हनि जा भोला बांदर हे बनिया या कोन बनिया, जवाब ॾे। तो असां कहिड़ी घटि कई आहे? सच त चओ पाण खे, तो असां घटि कई आहे? हदूं सभु किरास कयूं अथऊं, पर यार अॼु बि तस्वीरूं कोन थो बदिले। ॿुधाए त तुंहिंजे मुंहिंजे गुनाहनि खे थो ॾिसे या पंहिंजे यार जे निस्बत खे थो ॾिसे? जवाब ॾे। कंहिंखे थो ॾिसे? जवाब ॾे। ऐं मुसलमान याद रखी छॾ, मुंहिंजे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती कॾहिं बि ॿिए खे घटि न समझ, कॾहिं बि ॿिए खे घटि न समझ। निमाज़ुनि ते भरोसो न कर, रोज़नि ते भरोसो न कर। आशिकनि ऐं ओशाकनि जी ज़िंदगीअ ॾे निहार। ज़िंदगी ईमान ते गुज़ारणी आहे, ऐं ईमान ॿिनि शयुनि जो नालो आहे। ईमान ॿिनि शयुनि जो नालो आहे। हिकिड़ो ख़ौफ़ जो नालो आहे, ॿियो उम्मीद जो नालो आहे। ख़ौफ़ ऐं उम्मीद जे विच में ज़िंदगी गुज़ारणी आहे। आशिक ऐं ओशाकनि वटि ख़ौफ़ कहिड़ो आहे? आशिक ऐं ओशाक चवनि था जेॾी महिल इबादत करी उन महिल ख़ौफ़ कर। निमाज़ पढ़ां थो, ख़बर नाहे क़बूल कंदो अलाए न कंदो। रोज़ो रखां थो, अलाए नियत में सचाई आहे अलाए कान्हे। हज कयां थो, अलाए ख़ुलूस नियत आहे अलाए कान्हे। इबादत खे ॾिसी त रब जो ख़ौफ़ पैदा कर, उम्मीद कॾहिं कर। चए थो जॾहिं गुंबज़े ख़ज़रा ते निगाह पवई त वरी उम्मीद पैदा कर त जहिड़ो हा तहिड़ो मदीने वारे साईं जो वेठो। उम्मीद रखनी थई तो मदीने जे ताजदार में रख। खौफ रखणो थई तो मुझे रब्बे ज़ुल जलाल जो रख। इंशाअल्लाह ताला तुझो बेड़ो पार थी विंदो। इंशाअल्लाह तुझो बेड़ो पार थी विंदो। हाने ये 2-3 मिनट तवा के गिरेबी में दई करे समझायम। अज मुखे मस्जिद में वायदो वठी आया हा तो मौजू उन्हन दिनो आ तो मुझे महबूब मुस्तफ़ा जी शादी। महबूब मुस्तफ़ा जी अलाए केतरन महफिल में बयान करे चुको हाँ, पर आशिकन के ड्रव कोन थो थे। पर बुधाइंदो तो हला त कदे महबूब जे बाबे जी शादी भी बुधो, कदे इमाम हुसैन साईं जी शादी भी बुधो, कदे अम्मा फातिमा ज़हरा सोहणीअ जी भी शादी बुधो। सोने अली के कदे घोट थींदे भी ॾिसो मुंहिंजा दोस्त अज़ीज़। इंशाअल्लाह ताला अज वायदे मुताबिक मां पंहिंजे मौजू ते अचां थो, लेकिन हे जुमलो चे कुरान जी आयत कहिड़ी पढ़ियम 3 पारे मां, वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला। तवज्जो आहे? गाल समझ में अचे थी? अल्लाह कुरान में कैसा तो वायदो करे जो पंहिंजे महबूब सां। कहिड़ो वायदो थो करे त मुझा महबूब हर ईंदड़ ज़मानो तोला, गाला गाला हर ईंदड़ ज़मानो तोला शान वारो हूंदो। हाने थोड़ो मुखे जवाब दे, हर ईंदड़ ज़मानो मुस्तफ़ा जे ला शान वारो। थोड़ो तवज्जो त कर, इहो ज़मानो शुरू कदे खां थियो आ? इहो ज़मानो चो इहो ज़मानो शुरू कदे खां थियो आ? जे विलादत मुस्तफ़ा खां शुरू करी त पो ॾाढे आदम के माफ़ी कंहिंजे करे मिली हुई। जे कदे विलादत मुस्तफ़ा खां शुरू करी या नबूवत मुस्तफ़ा खां शुरू करी त नूह अलैहिस्सलाम जी कश्ती कंहिंजे करे तरी हुई। यूनुस अलैहिस्सलाम के मच्छीअ जे पेट मां कंहिंजे करे कढियो वियो हो। अज़ीज़ाने मन हे मिस्र जूं औरतूं छाते चरियूं थी हुयूं। अज़ीज़ाने मन मुझे मुस्तफ़ा जो ज़मानो किथों खां शुरू आ? जो उतां खां शुरू आ जिते अञा ज़माने जो वजूद ही कोन हो। पंहिंजे ज़ुबान में चवां या लतीफ़ जे ज़ुबान में चवां? कंहिंजी ज़ुबान में चवां? नका कुन फयकून हुई,
नका कुन फयकून हुई नकी मूरत माह नकी सुध सवाब जी नकी गर्ज गुनाह हे काई हे गुई वहदानियत वा लिख्याई लतीफ चे उत गुझा दरगाह अखिन ऐं अरबाह इया सान्या सुपरी पर नका कुन फयकून हुई नकी लिंग लहम बनियो हो न बुत में अञा की आदम असी उता ही संग इया सान्या सुपरी इहो लतीफ चयो वरी बुले साईं त वरी ट्रोपो ई ट्रियो ॾेई छॾियो आबिल काबिल पुत्र आदम दा आदम किसका जाया आबिल काबिल पुत्र आदम दा आदम किसका जाया असी आदम को अगे हुआ से असी आदम को अगे हुआ से आदम सादा जाया अंत बहर दी खबर न काई रंगी रंग बनाया अंत बहर दी कलन काई रंगी रंग बनाया रंगी रंग बनाया मौला आदमी बन आया है अंत बहर दी कलन काई रंगी रंग बनाया आखिरी मिसरो चवा जे बुल्ला शाह से सा का विड़ल नाही त ऐन दा बुरका मीम दी चादर मुख विच घूंघट पाया गाल वणी त पोइ न ऐन जे बुरके के खोलिया नाराज न थींदे याद रखी छॾ मुझे महबूब मुस्तफा जा जेके चार यार हिकड़े जो नालो अब्दुल्लाह जेके अबू बकर सिद्दीक सदी दोआ उन अब्दुल्लाह जे मुंड में बे आईना उमर फारूक जे मुंड में बे आईना उस्मान ज़िन्नूरैन जे मुंड में भी आईना दिल अली जे मुंड में भी आईना ये चारई आइन जेडी मल गंढजी पया ओडो बुले शाह दाह करे चयो आइन द बुरका मीमुदी चादर मुख विच घूंघट पाया आइन द बुरका मीमुदी चादर मुख विच घूंघट पाया अली रजा है नाम हमारा अली रजा है नाम हमारा भुला नाम भुलाया अंत बहर दी कलन काई रंगी रंग बनाया खोले बुधाई त सोने अली के छो तो चवे अली ओवा जे पंजन में आ त पंज पूरा जे चैन में आ त चार पूरा जे चैन में अली ना है त चार पूरा नाहिन जे पंजन में अली ना है त पंज पूरा अजीजा ने मन सोने अली के सुजाणन ॾाढो ॾुखियो आ इन करे मां ओॾो नथो वञा बस तोखे मुख्तसर ॿुधाए हाणे अचां थो मां मुझे महबूब मुस्तफा जे शादीअ जे मथां हुजूर जे शादीअ जे मथां केतिरो टाइम वेहंदो मां ॾिसी वठां मुनो कलाक थी वियो अञा तकरीबन अध कलाकन तहां के विहारियां थो इंशाअल्लाह ताला अजीज दोस्तों हाणे थोड़ो कुरान पढ़ा अल्लाह जो कुरान पढ़ा अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो इन्नल्लाह अस्तफाक वतहरक वस्तफाक अला निसाइल आलमीन अल्लाह कुरान करीम में पाक सदियोआ पाक सदियोआ जहानन में पाक सदियोआ कंखे सदियोआ जो सोनी बीबी मरियम के सदियोआ गाला गाला कंखे के कुरान करीम जी आयत तिलावत कयम
वरी तो तिलावत कया मां फेराईंदुस तोखे ख़बर पवे। अल्लाह फरमायो इन्नल्लाह अस्तफ़ाके वतहरके वस्तफ़ाके अला निसाइल आलमीन। जहान जे औरतुन में पाकीज़ह औरत मुझे करीम रब बीबी मरियम के करार दिनो, के करार दिनो बीबी मरियम के। हाणे तवज्जह कजा जॾहिं बीबी मरियम पांजे तन्हाई में मौजूदा फतमस्सल लहा बशरन सविया। थोड़ो कुरान बुध जॾहिं बीबी मरियम पांजे तन्हाई में मौजूदा अल्लाह जे ज़ात कंहिंखे मोकिलियो, चो जिब्राईल खे मोकिलियो। सुञाणी थो त जिब्राईल केरा ॻाल्हा केरा नूरानी या नूरानिन जो भी चङो आ जवाब दे। नूरानी मलाइकन जो सरदार जिब्राईल आयो आ बीबी मरियम दे, लेकिन रब जो कुरान तो चवे कहिड़ी सूरत में आयो आ। तवज्जह कजा कहिड़ी औरत दे आयो आ जंहिं औरत के अल्लाह कुरान में जहान जे औरतुन में पाकीज़ह औरत सॾे रहियो आ। अल्लाह कुरान करीम में जहान जे औरतुन में पाकीज़ह औरत बीबी मरियम के सॼो आसमानी मलाइकन जे सरदार के बशरी लिबास पाराए अल्लाह जे ज़ात बीबी मरियम दे मोकिलियो। बीबी मरियम ॾिसी सुञाणे कान सगी। तवज्जह कजा सुञाणे वरी चो सुञाणे कान सगी। हुयो केर जो नूरानी मलाइकन जो सरदार आयो सूरत कहिड़ीअ में। ओ थोड़ो त ॻाल्हाए, थोड़ो त ॻाल्हाए, समझो इश्क जूं ॻाल्हियूं। सूरत कहिड़ीअ में आयो बशरी लिबास पाए आयो फतमस्सल लहा बशरन सविया। भला आयो छो पुट ॾियण आयो। इहा ॻाल्हि कोन थो कयां, घणी आहे जेकॾहिं सुहिणो जिब्राईल वींदे वींदे पुट ॾेई सघे थो त मुंहिंजो हुसैन पाक दुनिया जा घर अॾे सघे थो, नथो अॾे सघे। थोड़ो रुगी मूंसां गॾिजी हल त तुंहिंजो दिमाग़ अॼु खोलियां, तारीख़ सां गॾु क़ुरान बि तोखे ॿुधायां। अल्लाह जे नबीअ जी अमड़, उहा अमड़ जेके बिना नुतफ़े जे अल्लाह पंहिंजे नबीअ जी अमड़ बनायो आ। बिना नुतफ़े जे नबी जी अमड़ बणजण वारी आ। उहा अमड़ बणजण वारी बीबी मरियम जेके अल्लाह जे ज़ात जहान जे औरतुन ते पाकीज़ह करार ॾिनो। लेकिन नूरानी जवान जॾहिं बशरी लिबास में आयो त सुञाणे, चो सुञाणे कान सगी। आए है जॾहिं सुञाणे कान सगी छा चई क़ालत इन्नी अऊज़ु बिर्रहमान मिनक इन कुंत तक़िया। भले पाक हई परहेज़गार हई पर पोइ बि रब खां पनाह थी घुरा। सुञाणे कान सगी जेका जहानन में पाक औरत उहा जिब्राईल के बशरी सूरत में सुञाणे कान सगी। हाणे उन जहानन वारी औरत के भी आॾो रख, मुझे हुसैन जे नानीअ के भी आॾो रख। गाड़ीअ खे ट्रैक ते वठी अचां तोखे ख़बर पवे त आले रसूल आहे छा, तोखे ख़बर पवे त ख़दीजतुल कुबरा आहे छा। अज़ीज़ान जंहिंजे लाइ अल्लाह क़ुरान करीम में फरमाए रहियो आहे त जहान जे औरतुनि में पाकीज़ा उन वटि जिब्राईल नूरानी मलाइकन जो सरदार आयो आहे। सूरत बशरीअ में आयो आहे। सुञाणे कान सगी, सुञाणे कान सगी
पर जवाब दे जेडी मल मुझे महबूब मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात सुबह जे टाइम में पंहिंजे पुफी आतिका सां गॾु ख़दीजतुल कुबरा ॾे अची रहिया आहिनि महबूब त ख़दीजतुल कुबरा ईमान वारनि जी मां चवंदी आहे नफ़ीसा ओ नफ़ीसा चौक में बीही रहिजा जेॾी महिल पुनल अचे मूंखे इशारो ॾिजा मां हिकिड़ी निगाह कयां त पक थिए त उहो ई पिरी अची रहियो आहे या निंड में ख्वाब ॾिसी रही जंहिं वक़्त में सुबुह जे टाइम ते मुंहिंजा हबीब अची रहिया आहिनि नफ़ीसा इशारो ॾिनो उतां दाह करे थी चवे नफ़ीसा आतिका खे चओ सब इंटरव्यू बहाल थी विया इन पीरीअ लाइ त मूंखे रातिनि जूं रातियूं रब ओजागा कराया ने मुझे महबूब मुस्तफ़ा सां मां ख़दीजतुल कुबरा जी शादी कॾहिं थी ऐलान नबूवत खां घणी अॻु में जवाब ॾे घणा साल हेतिरा वेठा रुॻी सुभाणे ॿुधायो न ओ मुसलमान ऐलान नबूवत खां 15 साल अॻु मुझो महबूब बशरी सूरत में आ हसनैन करीमैन जी नानी सुञाणे रही आ त ही आमन आहे इमामुल अंबिया अची रहियो ओॾां जंहिंजे लाइ क़ुरान चवे त जहाननि जे औरतुनि में पाकीज़ा औरत आहे उहा मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उहा मुंहिंजा दोस्त अज़ीज़ नूरानी मलाइकनि जे सरदार खे सुञाणे न सघी होॾां हसनैन करीमैन जी अम्मा इमामुल अंबिया खे सुञाणे रही आहे त ही उहो ई आहे जंहिंजे लाइ रब काइनात जो ज़र्रो ज़र्रो पैदा कयो आहे साबित थियो त सुञाणप वस जी ॻाल्हि न आहे जंहिंखे रब उहा अखि ॾींदो आहे उहो सुञाणंदो ॻाल्हि खे शुरू कयां उन वक़्त जे लिहाज़ खां अम्मा ख़दीजतुल कुबरा मालदार ज़रूर आहे दौलतमंद ज़रूर आहे तौरेत ज़बूर जी इंजील जी ॼाणण वारी ज़रूर आहे पर उन मुआशिरे में भी ताहिरा जे नाले सां सॾी वेंदी आहे पाक औरत सॾिजी रहींदी आहे एतिरी हद ताईं जो दुनिया जा मुआमिलात थींदा आहिनि दुनिया जूं औरतूं ख़दीजतुल कुबरा वटि ईंदियूं आहिनि एतिरी नेकोकार औरत आहे तवजह कजां राति जो हिकिड़े पासे ख्वाब लही रही आहे रात जो ख्वाब लही रही आहे त इंतहाई वॾो बणा जेको ॾिसंदे ॾिसंदे एॾो साओ थी वियो आहे जे पूरी दुनिया खे पंहिंजे छांव में लपेटियो आहे पर उन जे छांव में पहिरीं अचण वारी मां अख खुली वई आहे नफ़ीसा उन जी मुंहिंजा दोस्त नौकरियाणी भी आहे सहेली भी आहे राज़दान भी आहे मैसरा उन जो ग़ुलाम आहे ख़ुज़ैमा उन जो चाबीदार आहे नफ़ीसा खे घुराए चवंदी आहे नफ़ीसा जी मालिक वञ वरका बिन नौफिल ॾे उहो तौरेत इंजील जो ॼाणू आहे वञ वञी उन खे चओ ही मूं राति ख्वाब ॾिठो हिन ख्वाब जी हकीकत छा है जीअं नफ़ीसा वरका बिन नौफिल वटि आई आहे वरका बिन नौफिल उथी बीही चवे तो ओ नफ़ीसा मां पाण तो हला ख़दीजा ॾे अम्मा ख़दीजा जे साम्हूं चवंदो आहे ओ ख़दीजा वाकई तो ही ख्वाब ॾिठो आहे अम्मा ख़दीजा निहारे चवे थी शक थई चवे तो शक नाहे पक थो कयां चवे थी हा ॾिठो त मुर्की चवे तो तोखे मुबारक हाणे देर काने तू त इमामुल अंबिया जे छांव में अचण वारी ख़दीजतुल कुबरा रज़ियल्लाहु तआला अन्हा तसल्ला कंदे चवे थी ऐ वरका बिन नौफिल भला का बी निशानी चवे तो हा हा उन नौजवान जो ताल्लुक हाशमी भी होंदो
अब्दुल मुतलबी भी होंदो, यानी अब्दुल मुतलब जे खानदान वारो भी होंदो, हाशमी खानदान वारो भी होंदो। टी निशानी कहिड़ी चे तो उन जो ज़मीन ते पाछो को न पवंदो। किए को न पवंदो, चवे तो जादे पुनल पेरड़ा खणदो, रब हुक्म कंदो ककर छाव करे पियो हलंदो। सजी रात इंतजार में हाने तवज्जो कजा, एकड़े पासे एक अमीर औरत जे घर में इंतजार हली रहियो आ, बे पासे सुने अबू तालिब जे घर में मुझे महबूब मुस्तफा जूं टे पुफियूं, सुने अबू तालिब जूं भेनरों, हिक जो नालो सफिया, हिक जो नालो उम्मे हकीम, नंढे में नंढी मुझे महबूब जी पुफी जे जो नालो आहे आतिका, जे जो अपो भी न हुंदो आ, जे जी अम्मा भी न हुंदी आ, जे जो भाउ भी न हुंदो आ, जे जी भेण भी न हुंदी आ, उन जी खुशी ॾिसण ला चो पुफी रात ॾींहं पंहिंजे रब जे दरबार में वेठी दुआऊं घुरंदी आ। मुझे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी पुफी, नंढड़ी पुफी आतिका सुने अबू तालिब के चवे थी, ऐ मुंहिंजा अदा जी मुंहिंजी भेण मुंहिंजो भाइटियो जवान थी वियो आ, 25 सालन जे उम्र जो थी वयो आ। हा मुझी भेण मां भी ॾिसां पयो, ओ मुझा अदा मुझी दिल थी चवे त मुझे भाइड़े जे बचड़े जी निशानी जी शादी थे, मां पुफी जे हैसियत में शादी ॾिसां। सुनो अबू तालिब निहारे चवे तो भेण तमन्ना त मुझी भी आ, मगर थोड़ो माली हालत कमजोर आ। सुनी आतिका चवे थी इजाजत दे खुदीजतुल कुबरा ॾिसंदो अचिजा त रंग ठाहण वारो कीअं थो ठाहे। दुनिया में भंग ठाहण वारो भंग ठाहींदो आ, मथे मालिक रंग ठाहण वारो रंग ठाहींदो आ। मर्ज़ीअ जो मालिक आ, जीअं वणेसि तीअं ठाहे, जेको रंग वणेसि तीअं ठाहे। हा मुंहिंजा यार हे उन जो नसीब हूंदो आ जंहिंखे जेके दर्शन वणेसि तीअं कराए। अम्मा खदीजतुल कुबरा अगी रात ते ख्वाब ॾिठो, ॾींहं ते मुंहिंजा दोस्त हाशमी खानदान में ॻाल्हि हली आ। अम्मा आतिका चवे थी ओ मुंहिंजा अदा इजाज़त ॾे, खुदीजा मुंहिंजी सहेली आ, सुभाणे मके मां काफ़िलो निकिरण वारो आ, उन काफ़िले में उन जा माण्हू सामान खणी शाम ॾे वेंदा, मां उन ॾे वञा थी। चवांसि थी त ॿ उठ माल जा ॾींदी, चवांसि तब उठ मुझे भाइटे सुने मोहम्मद करीम के भी दे, उहो बि वापार ला वञे, अल्लाह कंदो त घणो नफ़ो कमाए ईंदो। मां पंहिंजे भाइटे जी उम्मीद ॾिसां, या त ख़बर ई कान ही ज़मीन ते इरादा आतिका करे रही आ, अर्शन खां मथे फाइनल पंहिंजो करीम पाण करे रहियो आ। भेण के इजाजत मिली, अम्मा आतिका सुणी आई आ। खदीजा जी चवे सहेली कीअं आई आ, तवज्जो कजा। अम्मा आतिका ॻाल्हि शुरू कई त मुंहिंजो भाइटियो आ, उन जो नालो आ मोहम्मद। बस देर एतिरी हुई, अम्मा आतिका नालो वरतो। खदीजतुल कुबरा जे जिस्म में अजीब कैफियत तारी थी वई, जिस्म जो रंग अजीब थी वयो। नफीसा वेठी आ, सवे बियूं मुंहिंजा दोस्त अजीज नौकरियाणियूं वेठियूं हन, मालदार औरत आ, इल्म वारी आ, पाण खे संभालींदे चवे थी जी आतिका, चवे थी उम्र 25 साल आ, शादीअ जो न जो टाइम थी चुको आ, हाल ग़रीबी आ, सुबुह जो तुंहिंजो काफ़ शाम वञी रहियो आ, उठड़ा मुझे भाइटे खे भी दे त मुंहिंजो सुहिणो मोहम्मद शाम खणी वञे, नफ़ो कमाए अचे, उन मां कुछ कमाए अचे त मां पंहिंजे भाइटे जी शादी करायां। खदीजतुल कुबरा पाण खे संभालियो, पाण खे संभाले हिम्मत पैदा करे चवे थी आतिका
सहेली तू पंहिंजी जगह ते, लेकिन तोखे ख़बर आहे त मुंहिंजा उसूल कारोबार जा सख़्त हन। जेस ताईं इंटरव्यू न कंदी हां तेस ताईं पंहिंजो माल कान ॾींदी हां। सुबुह जो पंहिंजे भाइटे खे वठी आ इंटरव्यू कयां, कामयाब थी वियो त माल ॾेई छॾींदसि। मुंहिंजा दोस्त ॻाल्हि फाइनल थी वई। अम्मा आतिका मोटी आ। हेॾे ख़ुदीजतुल कुबरा जी सॼी राति इंतज़ार में गुज़री आ। होॾां पुफी पंहिंजे भाइटे खे थी चवे बचड़ा सुबुह जो सुहिणो थी तयार थी। उनखे कहिड़ी ख़बर त बचड़ो चवे थो पुफी रुगी अॻिते वठी त हल, रुगी पहुचण त ॾे। या त हिकिड़ी ख़ुदीजतुल कुबरा उन जवान खे वठी थी वञी जंहिंजे लाइ जन्नत जूं हूरूं बि रब मस्तानियूं करे छॾियूं आहिनि। अज़ीज़ाने मन गाल के खुटाया टाइम गुजरी वींदो मता गाल रहिजी वञे। अम्मा आतिका सुबुह जो सवेर एॾा मुझे महबूब के वठी वञी रही आ, छो त गाल के शार्ट करे आयसि। पुछी त नालो छा आहे? चई नालो मुहम्मद। ख़बर हुई त हाशमी खानदान भी आहे, मुंहिंजा दोस्त मतलबी खानदान भी आहे। निशानियूं